चूअर जमाली डिप्टी कमिश्नर सिजावल ज़ाहिद हुसैन रिंद चूअर जमाली में हलंदड़ यूरोपी यूनियन जे तरक्याती कमनि जो जाइज़ो वरितो ऐं रूरल हेल्थ सेंटर जो दौरो कयो। डिप्टी कमिश्नर सिजावल ज़ाहिद हुसैन रिंद चूअर जमाली में यूरोपी यूनियन जे हलंदड़ कम में गटर नाले ऐं मुख रोड जे कम जो जाइज़ो वरितो। इन दौरान डीसी सिजावल गटर नाले जे मुंहं खां आख़िर ताईं प्यादल हली जाइज़ो वरितो। डीसी सिजावल अमले खां हलंदड़ कम बाबति तफ़सील वरिता ऐं खेनि हिदायत कई त हिन स्कीम खे जल्द खां जल्द मुकमल कयो वञे त जीअं शहरी तकलीफ़ खां बची सघनि। हिन जो चवणु हो त असांजे वधि खां वधि इहा ई कोशिशि आहे त हितां जे माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं मिली सघनि। चूअर जमाली में हलंदड़ तरक्याती कमनि खे जल्द पायाए तकमील ताईं पहुचायो वेंदो। उन मौक़े ते साणुसि गॾु अब्दुल ख़ालिक मीर बहर मौलवी मंज़ूर अहमद कादरी समेत ॿिया पिणु मौजूदु हुआ। जंहिं बाबति डीसी सिजावल ज़ाहिद हुसैन रिंद रूरल हेल्थ सेंटर जो पिणु दौरो कयो ऐं मरीज़नि खां सिहत जी सहूलियतुनि जा पिणु तफ़सील वरिता। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।